अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां हाँ सैयद मुनव्वर आलम। तव्हां ॾिसी रहिया आहियो पॉइंट ऑफ ऑर्डर। पॉइंट ऑफ ऑर्डर में अॼु असां ॿीहर बोर्ड मुतासिरीन, बोर्ड जी सूरत हाल ऐं पाणी जे निकास जे हवाले सां एफर्ट्स आहिनि सिंध हुकूमत जा, उन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। रिलीफ ऐं रिहेबिलिटेशन जो प्रोसेस किथे पहुतो आहे, छा ही हाणे तक़रीबन 4 महीना थी विया आहिनि या थियण वारा आहिनि ऐं इहा आफ़त अञा बरक़रार आहे, कहिड़ा ज़िला आहिनि जा अञा मुतासिर आहिनि ऐं माण्हुनि जी रिहेबिलिटेशन जे लाइ प्रोसेस किथे पहुतो आहे, छा माण्हू पंहिंजे घर पहुची विया आहिनि, उन्हनि जी तामीर जे हवाले सां, फसलुनि जे हवाले सां छा सूरत हाल आहे, ऐं कहिड़ा कहिड़ा डिपार्टमेंट अहिड़ा आहिनि जिन जी नाअहली, बदइंतज़ामी, काहिली, सुस्ती तव्हां चओ ऐं उन्हनि जी नेग्लिजेंस जे करे बिलियंस ऑफ रुपीज़ जो नुक़सानु थियो, माण्हू दरबदर थिया ऐं अञा ताईं उहा नाला, उहा शाखूं जेका नुक़सानु जंहिं ॾिनूं उन्हनि ते छा कमु थी रहियो आहे, छा वाक़ई डिपार्टमेंट हरकत में आहिनि या बसि रूटीन वर्क हिकिड़ो असां चऊं उहो थी रहियो आहे। सॼो कुझु इन ई हवाले सां ॻाल्हाईंदासीं त बरसाति जेका तबाही कई उन खां असां कुझु सिखियो आहे या अञा असांजो रवैयो, असांजा बिहेवियर्स उहा ई आहिनि जंहिंमें को तब्दीली कोन्हे। हुकूमत जा अफ़सरान हुजनि या हुकूमत हुजे या सियासतदान हुजनि, उन्हनि खे का फ़िक्र कोन्हे ग़रीब जी, हू रूटीन वर्क में कमु कनि था, जल्दी कोई कोन्हे, को एमरजेंसी कोन्हे, फंड उअं ई ख़र्चु थियनि था या उन्हनि में बि करप्शन थिए थी। सॼो कुझु ॻाल्हाईंदासीं। अॼु शुरू कयूंसि था बोर्ड खां पोइ। सिंध जा केतिरा ई शहर ऐं ॻोठ ॿीहर आबाद, केतिरा ई इलाइक़ा अञा ताईं पाणी हेठि। शहरनि में पनाह वठंदड़ माण्हू पंहिंजनि आबाण उजनि ॾांहुं वापसि वरण लॻा। सिंध जा केतिरा इलाइक़ा अञा ताईं बुॾियल, हुकूमत पारां मुतासिरीन जी बहाली लाइ कोशिशूं जारी। 4 महीना गुज़रण बावजूद बोर्ड जो पाणी निकाल छो न पिया करायो, बोर्ड मुतासिरीन जूं वॾो वज़ीर आॾो दाऊं। नौशेरो फिरोज़, दादू, खंबर, खैरपुर, रानीपुर ऐं गंबड़ जे ॻोठनि मां पाणी अञा निकाल न थी सघियो। सिंध जे वॾे वज़ीर बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे जाइज़ो वरितो। पाणी निकाल करण जी अञा हिदायतूं जारी आहिनि। वॾे वज़ीर खैरपुर पहुची रोड हादसे में फ़ौत थियल 21 माण्हुनि जे वारसनि सां बि दुख जो इज़हार कयो। वॾो वज़ीर मुराद अली शाह बरसाति मुतासिरीन सां मुलाक़ात करे संदन अहम मालूम कया। वॾो वज़ीर पंहिंजे आबाणे ॻोठ वाहुड़ में प्राइमरी स्कूल जो दौरो पिणु कयो। कारी मोरी जे इलाइक़े में बोर्ड मुतासिरीन पाणी निकाल न करण तां वॾे वज़ीर जी गाॾी जो घेराव करे वरितो। वॾे वज़ीर बोर्ड मुतासिरीन खे फौरी तौर पाणी निकाल कराइण जी ख़ातिरी कराई। मुराद अली शाह FB बचाव बंद जो दौरो कयो। आपाशी वज़ीर जाम ख़ान शोरो वॾे वज़ीर खे बोर्ड दौरान FP बंद खे लॻियल घारनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। वॾे वज़ीर खे KN शाह जो वेझो पाणी निकाल करण लाइ मुराद चांडियो पंपिंग स्टेशन जो मुआइनो बि कयो। 250 क्यूसिक खां वधीक पाणी निकाल कयो वियो आहे। इंतज़ामिया पारां वॾे वज़ीर खे ब्रीफिंग। वॾे वज़ीर मुराद अली शाह दादू, सेवण ऐं खैरपुर नाथन शाह जे बोर्ड सटियल इलाइक़नि ऐं UC जाफ़राबाद ऐं बोबक जे बोर्ड मुतासिर ॻोठनि में मंछर डट जो दौरो बि कयो। मुतासिरनि जी बहाली वॾो चैलेंज आहे। सभिनी खे गॾिजी मुल्क में इस्तेहकाम आणणो पवंदो। मौसमियाती तब्दीली सबबि आयल बोर्ड मुल्क में वॾी तबाही कई। बोर्ड मुतासिर अञा ताईं टेंट्स में तरसियल आहिनि। वॾे वज़ीर हेलीकॉप्टर तां UC म्यादाद, चुनरी, हमल ऐं मीरपुर जा अञा ताईं बुॾल ॻोठनि जो फ़ज़ाई मुआइनो बि कयो। इहा त सूरत हाल थी वई। छा वज़ीर आला खे इहा फ़िक्र आहे त ही जेको ज़िम्मेवार आहिनि उन्हनि जो अञा ताईं को तयन न कयो वियो आहे? छा इरिगेशन डिपार्टमेंट, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जंहिंजी नाअहली जे सबबि मुख़्तलिफ़ शाख़ुनि में घारा पिया, या उन्हनि खे पाणी जे निकाल जी जेका उन्हनि जी ज़िम्मेवारी हुई उन्हनि जंहिं अदा न कई, उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई थी? अहिड़ी का शइ असां वज़ीर आला सिंध जे दौरे में न ॾिठी, न ई कंहिंखे मुअतल कयो वियो ऐं न ई का सरज़निश कई वई। कम जी जेका सुस्त रवी आहे उन ते बि CM सिंध खे को परवाह कोन्हे। अञा सुस्त थिए, पैसा घणा मिलंदा मुंहिंजे ख़्याल में। ऐं जेका सूरत हाल हुई उन में जाम ख़ान शोरो हिन सैलाब जो ऐं हिन सॼी सूरत हाल जो हिकिड़ो मरकज़ी मुलज़िम आहे। ऐं जेको कुझु थियो इन में जेका सॼी नाअहली, सुस्ती, काहिली आहे, उन में जाम ख़ान शोरो जो वॾो किरदारु आहे। छा जाम ख़ान शोरो जे हवाले सां या इरिगेशन डिपार्टमेंट जे हवाले सां
को वज़ीर आला को अहकामात ॾिना, जाम ख़ान शुरू अञा वज़ीर आहे, उहो ई एक्सीएन, उहा ई अमलो, उहो ई सभु कुझु। ऐं हाणे जेका रिहेबिलिटेशन माना इरिगेशन जो सिस्टम जी रिहेबिलिटेशन आहे उहो उन ई नाअहल वज़ीर जे हवाले आहे जंहिं सॼी तबाही कई। हैरान कोन ॻाल्हि आहे, छो त सियासत आहे ऐं सियासत में एतिरो आसान न आहे त कंहिं वज़ीर खे हटायूं, छो त तव्हांखे वोट वठिणा आहिनि, इलेक्शन परे कोन्हे ऐं उन में तव्हां नाराज़ कंदो पंहिंजे वज़ीर खे त तव्हांखे मुश्किल हूंदी। त सिर्फ़ु माण्हू भली ॿुधनि, माण्हू भली दरबदर थियनि, वज़ीर हेठि मथे न थिए, उन जी नाअहली को मसइलो कोन्हे, उन जी सुस्ती काहिली, उन जी नेग्लिजेंस को मसइलो कोन्हे, वज़ीर पंहिंजी जाइ ते हूंदो। इन ई हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं मुख़्तलिफ़ शहरनि में। सभ खां पहिरीं असांखे जॉइन कयो आहे नौशेरो फिरोज़ खां, काज़ी ज़ुल्फ़िकार KTN जो नुमाइंदो। काई साहब, तव्हां छा ॾिसी रहिया आहियो, छा तेज़ी सां कमु या एमरजेंसी जेका हूंदी आहे, एमरजेंसी सूरत हाल, तव्हां सम्झो था अहिड़ी का सूरत हाल हुई लास्ट 1 मंथ खां ऐं उन में का तेज़ी हुई, को वॾो को कमु थी रहियो हो ऐं माण्हू ख़ुशि हुया? न, बिल्कुलु मुनव्वर साहब, जीअं तव्हां ॿुधायो त बरसातुनि खे तक़रीबन 4 महीननि खां वधीक अरसो गुज़री चुको आहे, पर नौशेरो फिरोज़ जे मुख़्तलिफ़ तालुक़नि खे पाण ॾिसंदासीं। नज़ीम नौशेरो फिरोज़ आहे, मोरो, कंडियारो, बेरा सिटी, मेरापुर, 5 तालुक़नि जा अञा बि सवें ॻोठ जेके आहिनि उहे पाणीअ जे घेरे हेठि मौजूदु आहिनि, हिन वक़्तु मौजूदु आहिनि। हज़ारें एकड़ जेका फ़सुल आहिनि उहे तबाह थी विया, पर अञा ताईं पाण खे जेको पाणी आहे उहो फ़सुलनि में ॻोठनि जे आसपास बीठल नज़र अचे थो। नौशेरो फिरोज़ जे भरिसां ई पाण जेकॾहिं ज़िक्र कंदासीं त यूसी वॻण आहे, उनजो अक्सर इलाइक़ो हिन वक़्तु पाणी हेठां, केतिरा ई ॻोठ पाणीअ जे हेठि हिन वक़्तु बि आहिनि। नौशेरो फिरोज़ जे भरिसां पाण मिठाणी रोड खे ॾिसंदासीं त उते आसपास में केतिरा ई ॻोठ पाण खे पाणी हेठि नज़र ईंदा। अहिड़ी सूरत हाल जेकॾहिं फुल ऐं दरिया खान बरियारे पाण पासे वेंदासीं त यूसी चानारी समेत मुख़्तलिफ़ जेके ॻोठ ऐं इलाइक़ा आहिनि उहे बि अञा ताईं पाणी हेठि आहिनि। साॻी सूरत हाल पाण खे भिरिया सिटीअ मुख़्तलिफ़ ॻोठनि जी मिलंदी, भिरिया रोड जे आसपास पाण खे पाणी मिलंदो। उनखां सवाइ मेरापुर हलंदो त मेरापुर जे आसपास जा जेके ॻोठ आहिनि उहे अञा ताईं पाणी जे हेठि आहिनि। अलमियो इहो आहे त 4 महीना गुज़री विया आहिनि, पर हिन वक़्तु ताईं खानवान कोटर कबीर जेको लिंक रोड आहे, जेको सवें ॻोठनि खे ॻंढे थो पियो, उहो अञा ताईं बरसाती पाणीअ जे हेठि आहे। अच्छा, माशाल्लाह, पर DC साहब जेको कमु करे पियो हू त करप्शन केस में भॼी वियो। जी बिल्कुलु, जॾहिं सिंध ॿुॾी रही हुई, नौशेरो फिरोज़ ॿुॾी रहियो हो, त हितां जो डिप्टी कमिश्नर बैंकुनि खे धाड़नि हणण में मसरूफ़ हुयो, करप्शन थिए पई, सिंध बैंक मां राति जो 6 खां 10 बजे पैसा न करनि पिया, इहे रिपोर्टूं साम्हूं अचनि थियूं पयूं। माशाल्लाह, उहो त हले वियो, पर उनखां पोइ छा थो थिए, जो इहा सूरत एमरजेंसी तव्हां ॻाल्हि कई हिते, त उहो रूटीन वारो कमु बि कोन थो थिए। तव्हां एमरजेंसी ॻाल्हि था कयो, रूटीन वारो कमु कोन थो थिए। हिन सॼे पाणीअ खे कढण लाइ, पूरे ज़िले जे पाणीअ खे कढण लाइ सिर्फ़ु 5 या 8 घटा लॻाया विया आहिनि। अच्छा, माना एक्सीएन पंहिंजी, उहो ई एक्सीएन पंहिंजी जाइ ते आहे, इरिगेशन जो उहो ई एक्सीएन, पब्लिक हेल्थ जो साहब उहो ई एक्सीएन मौजूदु आहे, उहो ई स्कार्प जो एक्सीएन मौजूदु आहे, उहो ई इरिगेशन जो एक्सीएन मौजूदु आहे। बदकिस्मती आहे त पाणी कढण जो ठीको बि स्कार्प जे अहिड़े माण्हूअ खे ॾिनो वियो आहे जेको पाण स्कार्प जो मुलाज़िम रहियो आहे, उन यूनियन जो चङो मुड़ुसु आहे। पाणी कढण जो ठीको बि हुनखे ॾिनो वियो आहे। हाणे पाणी निकिरंदो किथां? तव्हां जेकी ॻाल्हि सुधरण वारी का शइ कोन्हे। माना तव्हां सम्झो था हिन सैलाब, हिन बरसात बि असांखे को सबक़ न ॾिनो। न, बिल्कुलु सबक़ त असांखे ग़रीब माण्हुनि खे त मिली वियो, गरीब माण्हुनि खे त मिली वियो, उन्हनि खे त मिलणो ई हो। बिल्कुलु, बाक़ी कंहिंखे न मिलियो। गरीब माण्हुनि खे सबक़ मिलियो आहे, ऐं जेके ज़िम्मेवार आहे उन्हनि खे पैसा मिलिया आहिनि। जीअं तव्हां ॻाल्हि कई त जेतिरो कमु ड्रिगो थींदो ओतिरा पैसा मिलंदा। हिते साॻी सूरत हाल आहे, बोड़ियो बि इरिगेशन स्कार्प वारनि सां कया, ऐं हाणे पैसा बि उन्हनि खे था मिलनि पाणी कढण जा। बदकिस्मती आहे त हिन महिल पैसा बि उन्हनि खे था मिलनि पिया। ही 1.5-2 महीना थिया आहिनि जेको पाणी कढण लाइ जेके मशीनूं लॻायूं आहिनि, PDMA जूं मशीनूं आयूं। हाणे हिते इहा सूरत हाल आहे त PDMA जूं मशीनूं पंहिंजे जाइ ते कमु कनि थियूं, पर जेके ॻोठाणा शहरी पाण पाणी कढनि था पिया, उन्हनि जा बिल बि उन्हनि ठेकेदारनि जे खीसनि में वञनि था पिया। सिर्फ़ु पेट्रोल जा 2-3 लीटर ॾेई उन्हनि खे राज़ी कयो थो वञे। हिन वक़्तु असांजे नौशेरो फिरोज़ जा अक्सर इलाइक़ा मां चवां थो, शहर छॾे अक्सर इलाइक़ा हिन वक़्तु पाणी हेठि आहिनि। फ़सुल हिते कोन थिया आहिनि, ऐं जंहिं बि रोड लिंक रोड सां तव्हां वेंदो, क़ौमी शहर तां तव्हां गुज़रंदो, तव्हांखे आसपास पाणी नज़र ईंदो, पर इहो पाणी न को इरिगेशन वारनि खे नज़र थो अचे, न को ज़िले इंतज़ाम खे नज़र थो अचे। अच्छा, नओं DC साहब अची वियो आहे? जी, नओं DC साहब अची वियो आहे को? बिल्कुलु, नओं डिप्टी कमिश्नर हिते पहुची वियो आहे, पर नओं डिप्टी कमिश्नर पाण खे फील्ड में नज़र कोन आयो आहे। फील्ड में नज़र, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, फील्ड में नज़र कीअं ईंदो? माना नओं डिप्टी कमिश्नर आहे, उनखे ख़बर ई इलाइक़नि जी ख़बर न हूंदी।
बिल्कुल इलाइक़नि जी ख़बर कीअं न हूंदी मुनवर? नओं डिप्टी कमिश्नर को थर मां पंजाब मां थोड़ी आयो आहे। नओं डिप्टी सिंध जो ई आहे न, उनखे ख़बर आहे त हिते नौशेरो फिरोज़ में कहिड़ा आहिनि, ऐं जेकॾहिं ख़बर न आहे त उनजो कमु आहे त उते वञे सीएम न। साहब आयो मूं हुयो तव्हांखे हिते ॿुधायो त विजिट सिर्फ़ु कयो सीएम सिर्फ़ु साहब? हिकिड़ो दफ़ो थियो आहे। जी सीएम साहब आयो हुयो, विजिट कयो हुयो? न, सीएम साहब खे नौशेरो फिरोज़ ॿुॾल नज़र कोन आयो, इन करे अच्छा, हिते पाण न आया आहिनि। माशाल्लाह। ऐं सिर्फ़ु जाम खान शोरे साहब खे बि डिप्टी नज़र न आयो? कमिश्नर ॼाम ख़ान शोरो साहब उन्हनि ॾींहंनि में आयो जॾहिं बरसाति जा पहिरियां ॾींहं हुआ, जॾहिं हिननि खे छंडण खे कट हणो हो, हाँ। उन्हनि ॾींहंनि में आयो। उन खां पोइ ॼाम ख़ान शोरो अच्छा, हाणे साहब न माना आयो आहे। पैसा हिकिड़ी कमाइण मीटिंग वारे हुननि जी ॾींहंनि में नथो ऑनलाइन अचे? मीटिंग थी हुई। जी मां चयो पैसा कमाइण वारे ॾींहंनि में नथो अचे? मुनर साहब ॼाम ख़ान शोरो हिते मीटिंग करणी हुई डिप्टी कमिश्नर जेको अॻूणो डिप्टी कमिश्नर उन सां, त उन जी उहा मीटिंग ऑनलाइन मीटिंग थी, साईं वारा हिते कोन आया। मां तव्हांखे इहो ॿुधायो त हिन वक़्तु बि तव्हां ॾिसंदव बदकिस्मती आहे न, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इरिगेशन ॿोड़ियो, स्कारप ॿोड़ियो, पैसा बि वरी उन्हनि खे था मिलनि पाणी कढाइण जा। किथां पाणी निकिरंदो? हिन वक़्तु तव्हां ॾिसो असांजा अच्छा, वाह को शाख़ूं प्लानिंग ख़ाली नज़र पयूं आहिनि, अचे थी? पाणी को कढण जो प्लानिंग कोई नज़र मसइलो ई कोन्हे को। अञा को प्लानिंग नज़र अचे थी तव्हांखे त भई ही जिथे जिथे पाणी आहे हेठि हुन में उन्हनि खे कढण जी को प्लानिंग नज़र अचे थी? मुनर साहब मूंखे का प्लानिंग कान थी नज़र अचे, का इमरजेंसी नज़र कान थी अचे। हिकिड़ी उमेद हुई मूं समेत सिंध जेके नौशेरो फिरोज़ जा रहवासी आहे उन्हनि खे त डिप्टी कमिश्नर नओं ईंदो त का तब्दीली ईंदी, पर हिते इहा सूरत हाल आहे त उन डिप्टी कमिश्नर सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो स्पॉट ते वञी निशानदेही कई त हिते पाणी बीठो आहे, उन पाण निशानदेही कई, पर कढाइण लाइ का पाण खे का हिकमत अमली नज़र कान थी अचे, का तेज़ी नज़र कोन थी अचे। उहे जेके माण्हू जिन खे ठीका ॾिना पाणी कढण अच्छा, जा, ही उहे पोर्शन छा थी कहिड़े वियो, नमूने ही सां जीअं पोर्शन पुराणे थी वियो, उहे पिया ही हलनि। पोर्शन थी वियो। आख़िरी पोर्शन तव्हां खां पुछऊंसि था, छा हे जेका बहाली वारो कमु आहे, हे जेको घर ठाराइण वारो कमु आहे, इहो कुझु शुरू थी, इहो सभु थी चुको आहे, ख़तमु थी चुको आहे? मुनर साहब असां वटि शुरू ई कोन थियो आहे। अच्छा, असां वटि बहाली वारो कमु शुरू ई न थियो आहे। असां वटि माशाल्लाह। जेको अञा उहो राशन वारो मामिलो पियो थो हले, अञा टेंटनि वारो मामिलो पियो थो वञे, या माण्हुनि खे राशन जे कटे लाइ ढोड़ाए पियो थो वञे। रिहेबिलिटेशन त हाणे परे जी ॻाल्हि आहे। हिते को बि हिकिड़ो अहिड़ो घर, को हिकिड़ो अहिड़ी ज़मीन, को हिकिड़ी अहिड़ी जाइ नज़र कान्हे जिते रिहेबिलिटेशन लाइ को अमलदार पहुतो हुजे। हा, सर्वे वारो जेको कमु हो उहो हिननि कयो आहे। हाणे उहो बि कीअं कयो आहे, उहो जॾहिं कागज़ साम्हूं ईंदा पोइ ख़बर पवंदी। बाक़ी रिहेबिलिटेशन पाण किथे बि नज़र पूरे ज़िले में कान थी अचे। इंतहाई अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। थैंक यू वेरी मच काज़ी ज़ुल्फ़िकार साहब। सूरत हाल नौशेरो फिरोज़ जी अलमनाक सूरत हाल आहे। ईअं जीअं तफ़री लॻी पई आहे ऐं जेका कामूरा आहिनि, ऑफिसर आहिनि, उन्हनि जी ईद थी वई आहे त कमु हाणे ईंदो, पैसा ईंदा, हाणे ठीका मिलंदा। खैरपुर जी सूरत हाल छा आहे ऐं खैरपुर में कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा अहिड़ा आहिनि जीअं अञा उते पाणी आहे, रिहेबिलिटेशन जो को कमु कोन्हे, इरिगेशन ऐं स्कारप छा करे रही आहे? ख़ादिम जुने जो केटीएन जी नुमाइंदे असांखे जॉइन कयो आहे। ख़ादिम, कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि ख़ासि तौर ते जिथे अञा पाणी आहे, अञा मुश्किलात आहिनि? ठरी मीरवा, कोडी जी इहो पासो घणो मुतासिर आहे? महिरबानी मुनवर आलम साहब। खैरपुर ज़िलो जेतिरो इफेक्ट थियो आहे, मां सम्झां थो त असां जिते ज़मीनी हक़ीक़तूं ॾिसूं था त तमामु वॾो इफेक्ट थियो आहे। उहो खैरपुर तालको हुजे, ठरी बीरवा, कोडी जी, किंगरी, गंबट जेको आहिनि, इहे तालका जेके आहिनि उहे हिन बोर्ड में, बरसाती बोर्ड में जेको आहे सो इलाही तकलीफ़ में अची विया आहिनि। ऐं शादी शहीद यूसी जेका तव्हांखे ॿुधायूं, उते तक़रीबन लॻभॻि 50 खां वधीक ॻोठ आहिनि हिकिड़ी यूसीअ में। उहे अञा ताईं जेको आहे सो पाणी निकाल न थियो आहे। हालांकि तव्हांखे ॿुधायूं त उन्हनि ॾींहंनि में 2 महीना अॻु में शादी शहीद में कहिड़ो नालो हुयो? मशहूर नालो आहे न जंहिंजे करे इहो सॼो कुझु थियो आहे। बिल्कुलु ही जेको शादी शहीद वटि हथरादू जेको डैम ठहियल आहे, हथरादू नालो ठहियल आहे, उन वॾो नुक़सानु ॾिनो उन्हनि इलाइक़नि खे। जेको बि पहाड़नि जो पाणी हो, इवन जेको खैरपुर शहर खां जेको पाणी बीठल हुयो, जेको जिलानी हाउस ऐं जेको ॿियनि हिन महलनि में बीठल हो, सॼो जो सॼो पाणी जेको आहे सो स्कारप ड्रेन में उछलायो वियो। ऐं उन स्कारप ड्रेन जेको आहे सो कई जेके हिन ॻोठ आहिनि, जंहिंमें कल्ह ख़ुदि सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह सां गॾु उते जेको आहे सो सैयद नासिर अली शाह बि हुयो, जाम ख़ान शोरो बि हुयो। उते जेको आहे सो उन्हनि सां विज़िट कयो आहे ऐं उते पाणी ॾिठो आहे त वाक़ई पाणी त निकाल न थियो आहे। उते जेके माण्हू हुया इलाइक़े जा, उन्हनि रहवासी जेके मुतासिर माण्हू तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि पिया, जिन जा फसल विया, चौपाए माल वियो, पंहिंजी मईशत वारियूं सभई जेके आमद वारियूं शयूं ख़तमु थी वियूं। इवन जेको आहे हिन वक़्तु सियारे सर्दीअ जी सख़्तु मौसम आहे,
ऐं उते उन्हनि खे अजा बि न मुयसरु थिया आहिनि त हिन वक़्तु सूरत हाल उन्हनि जी तमामु तकलीफ़ वारी आहे, रहम जोगी आहे। उन्हनि दावूं कयूं त साईं 4 महीना गुज़री विया आहिनि, असांजो पाणी जेको आहे ॻोठ नमूने निकाल न पियो थिए। ज़मीनुनि में त पंहिंजी जाइ ते पाणी बीठो आहे, उते फसल बि न थी सघिया। ऐं जिते वरी पाणी बीठल आहे, तव्हांखे ॿुधायूं त पाण ख़ैरपुर जेको आहे खजनि जो देस आहे, घणी भाङी 100 सैकड़ो खजी त जेका पकल हुई मॉनसून दौरान त तबाह थी, पर हाणे जेका खजी थींदी ईंदड़ हिन मौसम में त उहा ॾाढो उन खजी जे बाग़ात खे वॾो नुक़सानु थियो आहे। उहे किरोड़नि जो नुक़सानु थींदो, छो त पाणी अञा ताईं उन्हनि बाग़ात में बीठो आहे, कणिक जो फसल न थिया आहिनि, ॿिया अच्छा, फसल माना तबाह थी तव्हांखे विया। को तव्हां ॿुधायो एमरजेंसी को नज़र नथी अचे त माना को हाणे त घटि पोर्शन आहे, हाणे त घटि माना आहे वॾो पोर्शन, पर पोइ बि हाणे सॼे डिस्ट्रिक्ट में सूरत हाल न आहे। कुझु अहिड़ा पोर्शन आहिनि जिथां हाणे कढणु आसान आहे या उन्हनि खे फोकस करणु आसान आहे, पोइ बि तव्हांखे का मशीनरी, का एमरजेंसी, का अहिड़ी सूरत हाल नज़र नथी अचे? बिल्कुलु मुनवर आलम साहब, ॾाढी ॾुखाइती इहा माना ॻाल्हि नज़र अचे थी त जिते पाणी बीठो आहे उन पासे हिन वक़्तु जेको आहे इंतिज़ामिया उन पासे लड़े कोन पई। जीअं ठरी मीर आहे, उते भोजदार वॾा आहे, टालपुर वॾा जा खोड़ा जे आसपास वारा इलाइक़ा आहिनि, जीअं किंगरी तालुके जा टंडो बस्ती ऐं मुख़्तलिफ़ त पोइ जेके ॻोठ इंतज़ामिया आहिनि करे जिते छा खत थी? ॾिना विया। एक्शन उहो ई आहे इरिगेशन जो, एक्शन उहो ई आहे पब्लिक हेल्थ जो? न, जेको पहिरें ॾींहंनि में कार्रवाई थी, वो त पहिरें ॾींहंनि में कार्रवाई थी वई, उन खां पोइ बि त जेका उहो त स्टार्टिंग में, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे क़ाइम अली शाह साहिबु नाराज़ हुयो, उन सॼो घर ॿुॾी वियो, त उहो त पहिरें ॾींहंनि में कार्रवाई थी वई। उन खां पोइ जेको आयो आहे उन का हरकत का शुरू कई आहे, को तव्हांखे नज़र अचे थो को एमरजेंसी जी सूरत हाल आहे, का मशीनरी घुराई आहे, का ट्यूबवेल बहाल कराया आहिनि स्कार्प जा, या को नाला बहितर कया आहिनि, या उन्हनि जी खाटी थी आहे, या को कढण जो को इंतज़ाम थियो आहे? टालपुर वॾा या कोडी जा कुझु इलाइक़ा आहिनि ठरीअ जा, जिते जेके पंपिंग्स आहिनि उहे हिननि स्टार्ट कया आहिनि, पर उहे हाणे पंपिंग्स जेके आहिनि हिते पाणी एतिरो फैलियल आहे, जेको हज़ारें सवीं एकड़नि में फैलियल आहे, त उहो पंपिंग स्टेशन छा कंदा? जिते वॾे हिकिड़ो एमरजेंसीअ जी ज़रूरत आहे, उन्हनि खां सवाइ न को कार्रवाई थी आहे। DC ख़ैरपुर हिकिड़ो जेको हटायो वियो, वरी ॿियो आयो, उनखे हटायो वियो, त ॿियो जेको हाणे टियों आहे शर्जील नून साहब, उहो ई आहे। उन जे उहो त किथे विज़िट बि करे थो, त उहा कम जोगी कोन्हे का, वापसी खां पोइ त वरी उते कम बि कोन थो नज़र अचे। जीअं जो तीअं उन्हनि इलाइक़नि में पाणी बीठो आहे। ऐं तक़रीबन हिन वक़्तु बि तव्हांखे ॿुधायूं त इन चइनी तालुकनि ख़ैरपुर, गंबट, ठरी मीरवा ऐं जेको आहे गोल्डी जी, इन्हनि इलाइक़नि में 100 जे लॻभॻि ॻोठ आहिनि जिन जी चौधारी घटि में घटि, ॿियो न त बि चौधारी उन्हनि जे अंदरि त जेको थोरो घणो सुकी वियो आहे, पंहिंजो मर्ज़ीअ सां पाणी पाण सुको आहे, माना उनखे तव्हां ख़तमु चयो करण था जी त इरिगेशन ऐं स्कार्प जी उहा ई सूरत हाल आहे। हलो ठीकु आहे, हीअ त सूरत आहे। बाक़ी जेका शहरनि में या शहर में या ॿियनि तालुकनि में जेको नुक़सानु पाणी लही चुको आहे, उते माण्हुनि जी रिहेबिलिटेशन शुरू थी वई, पैसा मिली विया, घर तामीर कुझु तयारु थियणु शुरू थी विया आहिनि, अहिड़ी का सूरत हाल नज़र अचे थी? न, अञा ताईं जेका तव्हां ॻाल्हि कई त घरनि जुड़ण वारी, त उते का अहिड़ी का माना अमली तौर काई शइ नज़र न पई अचे। जॾहिं हीअ बि छड़ो कमु इहो न ॿुधाए, थियो, हीअ कमु नथो थिए त ॿियो कमु रिहेबिलिटेशन बि नथो थिए, त पोइ थिए छा थो? ॾिसो नी साईं, हाणे ॿिज भाण वारो वाइदो कयो वियो त आबादगारनि हारनि खे उनजे आसरे ते वेही रहिया केतिरा ई जेके मिसकीन नंढड़ा आबादगार आहे, हिन महिल ताईं उन्हनि खे ॿिज भाण जी फराहमी न थी आहे। चयूं त पैसा था ॾियूं, भला ठीकु आहे, पैसनि जी फराहमी थी वञे आहे त अॻे ई वीचारा मुआशी न, त तौर पोइ ते तव्हां तबाह सम्झो थियल था हुआ। हीअ जेका हेलीकॉप्टरनि ते चक्कर आहे, हिन सां कुझु थींदो? हा, माना हाणे CM साहिब जो विज़िट थी वियो, उन खां पोइ को हरकत नज़र आई? ॾिसो नी साईं, इन्हनि CM साहिब तोड़े सिंध जे जेके बि इहे नुमाइंदा आहिनि, इन्हनि खे चङी तरह इहे वाक़िफ़ आहिनि त हिते जेको आहे सो एतिरो नुक़सानु थियो बीठो आहे, ऐं उनखे ख़तमु करण लाइ हू जेको आहे सो कुझु करे बि सघनि था, पर ईअं थिए नज़र कोन थो अचे न। ॾिसो नी साईं, थोरो तव्हांखे मां हिकिड़ो टाइम वठंदुसि इहो त 2 महीना अॻु में सैयद नासिर अली शाह जेको आहे ख़ैरपुर में अची उते गॾिजाणी कई, जंहिंमें तक़रीबन जेके बि खाता आहिनि इरिगेशन, स्कारप ऐं प्लस ॿिया जेके बि आहिनि, उन में डिप्टी कमिश्नर या ॿियूं जेके बि जेके अमलदार आहिनि, सभिनी शिरकत कई। ऐं इहो उन्हनि खे असांजे साम्हूं जेको आहे सो अल्टीमेटम ॾिनो वियो त 2 हफ़्तनि जे अंदरि जेको आहे सो पाणी जेको आहे सो निकाल थींदो, न त ॿी सूरत में उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। पर हाणे उहो ऑन रिकॉर्ड बि आहे, KTN न्यूज़ ब्रेकिंग कयो हिन शइ खे, पर अञा ताईं उनखे त 2 महीना गुज़री विया, कुझु बि न थियो आहे। हिन महिल माना ताईं हाणे सूरत सैयदनि हाल जी बि साॻी नथा आहे। ॿुधनि,
कामूरा ऑफिसर एतिरा स्ट्रॉन्ग थी विया आहिनि जो माना सैयदनि जी बि नथा ॿुधनि, मिनिस्टर जी नथा ॿुधनि, बाक़ी थींदो छा? ॾिसो नी साईं, हाणे जेकॾहिं माना जॾहिं नासिर शाह बि बेबस आहे, जी सर नासिर शाह बि बेबस आहे। साईं हाणे वस में त ज़ाहिरी तौर ते नज़र अचनि था, पर जॾहिं कम वारे पासे ॾिसिजे थो ऐं अल्टीमेटम ॾिए थो, हुन ते अमल नथो थिए त सिधी तरह इहो आहे त हुननि जे वस में न आहे। जो कमु न थियो त माना कुझु बि न आहे नी साईं। जेके ठीकु आहे डायरेक्शन ॾियनि कादिम, पिया, ठीकु आहे, बसि सम्झी वियासीं असां, सॼी कहानी असांखे सम्झ अची वई त हिते बि उहा ई सूरत हाल आहे त को तब्दीली न आई आहे। बरसाति को सबक़ु न सेखारियो आहे ऑफिसरनि खे, न असांजी हुकूमत खे, न सियासतदाननि खे, ग़रीब आवाम खे ज़रूरु सबक़ु सेखारे वई आहे। पर ॾिसूं था त अञा इन में छा थींदो। इन ई टॉपिक खे अॻिते वधायूं था। असांखे जॉइन कयो आहे राणीपुर जे रिपोर्टर नानक राम, असांखे जॉइन कयो आहे राणीपुर खां। ऐं नानक, छा सूरत हाल आहे राणीपुर में? त ॿुधूं था पीरनि को ज़बरदस्त दुआ कई आहे ऐं उन खां पोइ सॼो पाणी निकिरी वियो आहे, का परेशानी कोन्हे? न, ईअं नाहे। राणीपुर शहर मां त पाणी निकिरी वियो आहे, पर राणीपुर जे भर पासे में ॻोठ सालारी सोलंकी न, त आहे। पोइ पीर फज़ल शाह जी दुआ कमु नथी करे छा? पीर फज़ल शाह जी दुआ त हू बहितर नमूने में घुरनि था पिया ऐं हुन जो नतीजो इहो बहितर निकितो नमूने आहे। में कहिड़ी दुआ? माना पाणी कढी नथा सघनि त पोइ पीर छा जा आहिनि? बहिराड़ीअ जे ॻोठनि में जेका पाणी बीठल आहे उन जो निकाल अञा नाहे थी सघियो। वज़ीर आला साहब बि हिते जॾहिं पंहिंजे ॻोठनि जो निकाल न थी सघियो, माना पीर फज़ल शाह जे पंहिंजे ॻोठनि जो? हा, त भर पासे जा जेके ॻोठ आहिनि उन मां पाणी निकाल न थी सघियो। चादर वादर चाढ़ियो, को उर्स वुर्स कयो, को देगू वेगू चाढ़ियो, को मन्नत को राज़ी कयो पीर साहब खे। साईं, ॿ भाउ भेण जेके 10-12 सालनि जा हुया उहे पाणीअ में ॿुॾी मरी विया आहिनि। सालारी सोलंकीअ जे ॻोठ में बरसाती पाणीअ में हिकिड़ी का खॾ ही, पर शुर जीअं सिधी लॻी पई हूंदी आहे समुंड जी, ईअं ॿारनि खे महसूस न थियो त का हिते खॾ आहे। गाह कड़ पे विया ऐं उन खॾ वारे पाणीअ में ॿुॾी फौत थी विया। चंद ॿिया हफ़्ता 2 हफ़्ता खनि, तक़रीबन 2 हफ़्ता खनि अॻु जी मां एॾा पीर आहिनि राणीपुर में एतिरा पीर आहिनि, भरिसां वॾा वॾा पीर आहिनि, त उन्हनि जी का करामत कमु नथी करे? पाणी पाण पहुची वञे दरिया में? हिन जदीद दौर में करामतूं काथे कम थियूं कनि पियूं? जदीद दौर में करामत कमु नथी करे त माण्हू पोइ हिते छो आहिनि पोइ हिननि जे? भाई ही जेका इंजीनियर कमु न कंदा, तव्हांजा कामूरा ऑफिसर कमु न कंदा, इरिगेशन ऐं स्कार्प जा माण्हू कमु न कंदा, त पोइ पीरनि खे चओसि। पीर बि कमु न कंदा त पोइ कंहिंखे चऊंसि? MNAs MPs चूंडी अचनि था पिया, उन्हनि जो वॾो असर रसूख़ आहे त माण्हू त उन्हनि खे ई चवंदा। ऐं वज़ीर आला साहिब खे बि माण्हुनि चयो, वज़ीर आला साहिब बि इहा मञियो आहे त असां कुझु इलाइक़नि मां समूरो पाणी न आहियूं कढी सघिया। 80-90 सैकड़ो पाणी जेको आहे सो असां निकाल करे चुका आहियूं, जॾहिं त कुझु इलाइक़नि में 20 सैकड़ो पाणी मौजूदु आहे। भाईजान, हाणे तव्हांखे बि ख़बर आहे जेको पाणी निकाल थियो आहे उहो त पंहिंजे मुंहं सां थियो आहे, कामूननि कयो आहे, ऑफिसरनि कयो आहे। हू दावा कनि था त दावा छा? तव्हां त फील्ड में आहियो न, तव्हां ॾिठा आहिनि, को एमरजेंसी ॾिठी आहे? अञा को एमरजेंसी ॾिठी आहे तव्हां? न, हिन में ताईं त इहा सूरत हाल हाणे कान्हे का। वाकई कामोरा ॼण लातालिक बणिजी विया आहिनि। ऐं मुंहिंजी हिक कामोरे सां SDM सोबेदार सां बि ॻाल्हि ॿोल थी, जंहिं चयो त असां मज़कूर इलाइक़े मां 90 सैकड़ो पाणी जेको आहे निकाल कराए छॾियो आहे। को नाअहल ऑफिसर, को नाअहल अहिड़ो माण्हू तव्हांखे सस्पेंड बि थियो आहे तव्हांजे इलाइक़े में? न, असांजे इलाइक़े में को सस्पेंड न आहे थियो। त माना माशाल्लाह सभु ज़बरदस्त आहे न। जॾहिं को माण्हू सस्पेंड बि न थियो आहे, कम बि न थियो आहे, त पोइ सभु कुझु ज़बरदस्त आहे, हिन जो मतिलबु आहे सिस्टम। बसि उहो हाणे असां उन्हनि खे छा था चई सघूं, उहो उन्हनि जो इंतिज़ामी मामिलो आहे। सहाफ़ी आहियो तव्हां, सहाफ़ी आहियो न, तव्हां ॻोल्हींदव न त कम बि न थियो आहे, पैसा बि ख़र्च थी विया आहिनि, पाणी बि पंहिंजी जाइ ते बीठो आहे, ऑफिसर बि पंहिंजी जाइ ते आहे, त हिन जो मतिलबु आहे त सभु कुझु सेट लॻो पियो आहे न। हीउ केरु कढंदो? हीअ त सहाफ़ी जी ज़िम्मेवारी आहे। साईं, ज़मीनुनि में पाणी ऑफिसर हिकिड़ी दावा इहा पिया कनि त साईं असां राज इलाइक़नि मां त पाणी समूरो कढी छॾियो आहे, बाक़ी जेको ॿनियुनि में पाणी बीठल आहे उनजी ज़िम्मेवारी का 100% असां ते नाहे। कुझु आबादगार बि पंहिंजूं कोशिशूं वठनि ऐं इहो पाणीअ खे निकाल कराइनि,
छो त हू आबादगार चवंदा जी फसल बुॾी वई, आबादगार जो करोड़ों अरब रुपए जो नुक़सान थी वियो, आबादगार अञा मदद करे कामरनि जी। बिल्कुलु हिन वक़्तु बि उन्हनि इलाइक़नि में पाणी बीठल आहे, उहा पोखी नथा करे सघनि। हींअर कणिक जी पोखी त वॾी मुतासिर थींदी, छो त उहे ज़मीनूं ख़ाली न आहिनि, उन्हनि में पाणी बीठल आहे। हाँ, त हा हाणे पोइ बिल्कुलु उन्हनि में तव्हां छा था ॾिसो, को इरिगेशन, को स्कार्प में हिलजुल बि थी आहे, को एमरजेंसी नज़र अचे थी, का मशीनरी तव्हांखे, का पंपिंग स्टेशन वॾे पैमाने ते, का अहिड़ी शइ नज़र अचे थी तव्हांखे राणीपुर में? माण्हुनि वॾा एहतिजाज कया, उन खां पोइ के हिकिड़ो पंप खणी डिगडगो खणी हिननि हलरायो हुयो ऐं उहो ॿ हलाइण खां पोइ बंदि करे उहो खणी हलिया विया। अच्छा, उहो ऐं पोइ डिगडगो माना वरी उहो ही पोर्शन आहे, ऐं ही जेका घरनि जी तामीर हुई, माण्हुनि खे पैसा ॾियण हुआ, ही सभु कमु थी वियो? इन ते वज़ीर आला साहब हींअर जेको काल्ह आयो राणीपुर में पीर साहिबनि वटि उज़ुरखाई ते, पीर फज़ल शाह ऐं प्यारली शाह वटि, त उते हुन ॻाल्हि ॿोल कई त 110 अरब वर्ल्ड बैंक जे तरफ़ां असांखे मिलिया आहिनि, जॾहिं त 50 अरब हुन चयो पिए त मां सिंध हुकूमत जी बजट मां जीअं तीअं करे जेको आहे हुन में ॾिना आहिनि, ऐं एतिरा ई पैसा वज़ीर आज़म पाकिस्तान जेको आहे ॾियण जो जेका असांखे ख़ातिरी कराई आहे। उन खां पोइ 9 जनवरी ते डोनर कॉन्फ्रेंस मिस्र में थींदी, जिते बिलावल भुट्टो साहब जी अॻुवाणीअ में सिंध हुकूमत जो उते वेंदी। असां पंहिंजो केस पेश कंदासूं ऐं असां हुननि खां ख़ैरात न पिया घुरूं, पर असां चऊं था त ही जेके हिननि जे करे नुक़सान थिया आहिनि, इहे जेके फैक्ट्रियूं ठीकु आहे नानक, असां सम्झी वियासीं त अञा इहा ख़ैरात जमा थींदी, पोइ विराईंदा, ऐं पीर पंहिंजी जाइ ते हूंदा, ऑफिसर पंहिंजी जाइ ते हूंदा, कामोरा पंहिंजी जाइ ते हूंदा, ग़रीब वीचारो उन ई हाल में हूंदो जेको हू तबाह थी चुको आहे। थैंक यू वेरी मच। रानीपुर जी इहा सूरत हाल हुई, उहा ई सूरत हाल आहे जिथे किथे असां मालूम कयूं था। इहा सूरत हाल इंतिहाई अफ़सोसनाक आहे। जेका घटि इलाइक़ा रहिजी विया आहिनि उन ते बि का एमरजेंसी जी सूरत हाल कोन्हे, उते बि तव्हां को ड्रेन करण जे लाइ, माण्हुनि खे रिस्टोर करण जे लाइ, उन्हनि खे रिहेबिलिट करण जे लाइ को एमरजेंसी हिन वक़्तु बि न आहे। इहा ई सूरत हाल, छा सूरत हाल खंबर में आहे, ऐं वॾो मुतासिर ज़िलो हुयो। नूर अहमद खोसो KTN जी नुमाइंदे असांखे जॉइन कयो आहे। नूर, छा सूरत हाल आहे? छा हाणे बि का एमरजेंसी तव्हांखे ऑफिसरनि जी तरफ़ां या को अहिड़ी सूरत हाल नज़र अचे थी, या रूटीन वर्क बि नथो थिए? छो त असां जिथे किथे मालूम कयो आहे त इहा ई सूरत हाल आहे, त को एमरजेंसी कोन्हे, कंहिंखे को फ़िक्र कोन्हे, बसि को प्लानिंग बि कोन्हे। त इहा ई सूरत हाल खंबर में बि आहे? जी, खंबर शहदादकोट बोर्ड मुतासिर ज़िलो आहे। हिते बि हिन वक़्तु का बि एमरजेंसी वारी सूरत हाल कोन्हे। ऑफिसर सिर्फ़ु पंहिंजे ऑफिसुनि ताईं महदूद आहिनि, जॾहिं त हज़ारनि जो हिक खां बि वधीक अंग आहे जेके बोर्ड मुतासिर जंहिंजा अझा ड्रही पट पियल आहिनि, उहे हिन सर्दी जी मौसम में खुलियल आसमान हेठां बेयारो मददगार वेठल आहिनि, ऐं खाद खुराक जी बि कमी तमामु घणी पैदा थी वई आहे। सिहत जूं सहूलियतूं अणलभ थी वयूं आहिनि, जॾहिं त ही जो ज़िले जो जेको बम्पर फसल हुयो, सारियालो फसल हुयो, जेको बोर्ड जे वर चढ़ी वियो, जॾहिं त चारो नौजण हाणे बि तव्हांखे इरिगेशन डिपार्टमेंट हुजे या स्कार्प हुजे, त उन्हनि जी का तव्हांखे को एमरजेंसी कान आहे, का मशीनरी कोन्हे, का वॾे पैमाने में पंपिंग स्टेशन न आहिनि, कुझु अहिड़ो न थियो आहे जेको असां चऊंसि था वाकई को सूरत हाल आहे हंगामी? हिते हिन ज़िले में AFP बचाव बंद भी आहे, पर उनखे बि कट मुख़्तलिफ़ हंधनि तो ॾिनल आहिनि, उन्हनि ते बि कमु हले थो। इरिगेशन या वापदा स्कार्प अहिड़ो को ख़ासि कमु न आहे जेको मंज़र आम ते ॾेखारण जहिड़ो हुजे। जॾहिं त खानापुरी आहे, AFP बचाव बंद जी हिन वक़्त ताईं पत्थर वारी हिन सुस्ती जे बावजूदि उहो ई एक्सियन आहे, उहा ई ऑफिसरनि आहिनि, को उन्हनि जी सरज़निश कोन्हे त भई तव्हां नाअहली कई हुई पहिरें, तव्हांजे चक्कर में ही असां सॼो कुझु थियो, को कंहिंखे मुअत्तल, का इंक्वायरी, का साॻाई एक्शन आहिनि अक्सर सियासी करे न मुअत्तल त छा, का इंक्वायरी बि शुरू न थी सघी आहे। हद खां वधीक वापदा स्कार्प वारनि जो, इरिगेशन खाते वारनि जी गफ़लत हुई। सिम नाला हंधा टुटल हुया, शाखूं टुटी पयूं, का पत्थर जी पिचिंग या का कड़ या मज़बूत या खाटी वग़ैरह न खणाई वयूं हुयूं। सभु कागज़ी कार्रवाई में त हुननि जा कागज़ जो पेट भरियो वियो, फंडनि में मुबैना तौर वॾे पैमाने ते गोभियूं हयूं वयूं, पर का मंज़र आम ते बहितर कमु हुननि जो ज़ाहिर न पियो थिए, जंहिंजे करे हिन वक़्तु बि हिन ज़िले जा माण्हू आबपाशी या वापदा स्कार्प खाते जी
एॾी नाल ई सभु परेशान आहिनि। ऐं तव्हांखे का जाम ख़ान छोरो साहब को चक्कर हुजे, रोज़ चक्कर हलंदो हुजे, अहिड़ी का सूरत हाल नज़र आहे कि इरिगेशन जो मिनिस्टर अचे या पब्लिक हेल्थ जो मिनिस्टर तव्हां ॾिठो हुजे खंबर शहदाद कोट में? कल सीएम जो प्रोग्राम हो, फ़क़ति उन सां ई हू गॾु हुयो, उनखे ई ब्रीफिंग ॾिनई एसपी बचावत ते कोट साम्हूं माण्हुनि कुझु करोड़ो एहतजाज कयो आहे खंबर में घणो, माण्हुनि कुझु सीएम जे साम्हूं कुझु ॻाल्हि ॿोल बि कई आहे? जी मज़ेदार ॻाल्हि त सीएम जो ही फोटो सेक्शन ताईं प्रोग्राम महदूद हुयो, को बि बोर्ड मुतासिर उन सां मिली न सघियो, न उन्हनि जा अंज मालूम कया विया। जॾहिं त पुलिस इंतज़ामिया तरफ़ां गेबीदेरो रोड ते मुख़्तलिफ़ हंधनि ते रुकावटूं विझी माण्हुनि खे अचणु न ॾिनो वियो। माण्हू पंहिंजूं दाहूं खणी आया हुआ, पंहिंजूं शिकायतूं खणी आया हुआ सीएम खे ॿुधाइण लाइ, पर उन्हनि खे न सीएम सां मिलणु ॾिनो वियो, न ई सीएम का ज़हमत माना उन्हनि ही सां जेका मिलण जी। सरदार हुया ही वठी आया ऐं बस ब्रीफिंग ॾियारे बस हा भाई दौरो पूरो थी वियो। सिर्फ़ु कट ते उनजो मुआइनो कराए, जेको कट ते कमु हलंदड़ हो उहो ॾेखारे, उते ब्रीफिंग ॾिने। पाणी जे बारे में ॿुधायो वियो त 96% खंबर शहदादपुर ज़िले मां पाणी निकिरी वियो आहे ऐं 6% हिन वक़्त ताईं बि मौजूदु आहे, जंहिं ते कणिक जी पोखाई अञा न थी सघी आहे, जेको इलाइक़ो पाणी जी लपेट ऐं में आहे। अञा माण्हू घर न पहुची सघिया आहिनि घणे उन में, ऐं उन्हनि जी जेका रिहेबिलिटेशन हुई तामीर, उनजो बि को कमु शुरू न थियो? बिल्कुलु तामीरात वारो घरनि जे वारो बि कमु शुरू न थी सघियो आहे। वॾो अंक माण्हू हिन वक़्त बि मुख़्तलिफ़ हंधनि ते तरसियल आहे, उन्हनि जा ॻोठ घर तबाह हाल बणियल आहिनि ऐं हींअर सर्दी जी मौसम हिते शुरू थी वई आहे, थधियूं हवाऊं बि खुलनि, जंहिंजे करे हुननि में बीमारी बि जनम वरितो आहे, पर सरकार तरफ़ां उन्हनि जी बाज़ाब्ता वाहर करण लाइ के बि ठीकु जोगा आहे क़दम नूर न खयां अहमद, विया आहिनि। ठीकु आहे, असां सम्झी वियासीं, उहा ई सूरत हाल आहे। थैंक यू वेरी मच। खंबर में बि इहा सूरत हाल आहे त को हंगामी सूरत हाल कोन्हे। जाम ख़ान छोरो साहब सीएम साहब सां आयो, निकिरी वियो। इरिगेशन जो मिनिस्टर, पब्लिक हेल्थ जो मिनिस्टर किथे नज़र नथो अचे, न नासिर शाह साहब आहिनि, न जाम ख़ान छोरो साहब, को कोन्हे, का टीम वर्क कोन्हे, को प्लैनिंग कोन्हे। इहा खंबर जी सूरत हाल हुई। अॻिते हलूं था। छा सूरत हाल आहे दादू जी, उहो पुछूंसि था। छा को ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सीएम साहब जो ज़िलो आहे, हंगामी सूरत हाल हूंदी हिते त मशीनरियुनि जी भरमार हूंदी ऐं हिते सॼो सिस्टमाइज़ कमु हूंदो, छो त सीएम साहब जो ज़िलो आहे ऐं हिते कमु न थिए त बाक़ी पोइ सूरत हाल तव्हांखे ख़बर ई हूंदी। निज़ाम शेख असांखे जॉइन कयो आहे दादू खां। निज़ाम, वॾे ज़बरदस्त कमु थींदो हूंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ऐं हिते मशीनरी बि हूंदी, हिते ऑफिसर बि ज़बरदस्त कमु कनि पिया, त छा अहिड़ी सूरत हाल आहे या उहा ई रूटीन सूरत हाल आहे, कंहिंखे को फ़िक्र कोन्हे? महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो। दादू सिंध जे ॿियनि ज़िलनि वांगुरु दादूअ में बि साॻी सूरत हाल आहे। कामरनि जी साॻी सुस्त रफ़्तारी वारो कमु आहे। अच्छा, माशाल्लाह। जेतोणीकि जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चूंड तक आहे 7। उन खां अलावा दादू जो ई मेयर खिरपुर नाथन शाह सिंध जे वॾे वज़ीर गुज़िरियल ॾींहुं दौरो बि कयो आहे ऐं जेको बहाली वारो कमु आहे उन्हनि जो जाइज़ो बि वरितो आहे। पंहिंजे चूंड तक 7 में पहुतो। उन खां अलावा खिरपुर नाथन शाह ऐं कारी मोरी जोही तालको, इहे सभु इलाइक़ा जेके बोर्ड मुतासिर हुया, उते सिंध जो वॾो वज़ीर पहुतो हुयो। उते माण्हुनि जूं कतारूं हुयूं, माण्हुनि जूं शिकायतूं हुयूं, शिकायतुनि जा वॾा अंबार हुया। एतिरे क़दुरु जो छा कार्रवाई थी? कुझु 4-5 ऑफिसर त मुअत्तल थिया हूंदा? डीसी साहब बि उते ई आहे पंहिंजी जाइ ते, एक्सीएन बि उते ई आहिनि पंहिंजी जाइ ते? जी बिल्कुलु, का बि कार्रवाई अमल में नथी अचे। उनजे कारण ई कल्ह जेको आहे सो मछरियल जेके आहिनि मुतासिरीन सिंध जे वॾे वज़ीर जे गाॾीअ जो बि घेरा कयो ऐं उनखे शिकायतुनि जा अंबार बि लॻाए छॾिया। हिन वक़्तु ॾिसो त जोही तालके में अञा पाणी बीठो आहे। खैरपुर नाथन शाह जे आसपास अञा ताईं समुंड जेतिरो पाणी बीठो आहे। या बदइंतज़ामी चइजे, चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी चइजे त बोर्ड मुतासिर 6 महीना गुज़रण जे बावजूदु अञा ताईं उन्हनि जा जेके आज़ाब आहिनि, सूर आहिनि, उहे अञा ताईं साॻिया आहिनि। जेके बेघर थी विया माण्हू, अच्छा, को सिस्टम न ठही सघियो आहे अञा ताईं? माना जाम ख़ान छोरो साहब जो त वेझा आहियो तव्हां, जाम ख़ान छोरो साहब त तक़रीबन डेली बेसिस ते विज़िट कंदो हूंदो न हिते? जी बिल्कुलु, विज़िट त थियनि था, पर विज़िट सिर्फ़ु इहे फॉर्मेलिटी। जाम ख़ान छोरो साहब तव्हांखे आख़िरी मर्तबा कॾहिं नज़र आयो हिते सीएम साहब जे अलावा? सीएम साहब जे अलावा हिकु दफ़ो MNA रफ़ीक अहमद जमाली सां गॾु दौरो कयो हो जाम साहब। पर हिन वक़्तु जेका सूरत हाल, जेका ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि, त इहे जेके दौरा आहिनि इहे सिर्फ़ु फोटोग्राफरी ताईं रहिजी था वञनि।
बाक़ी अमली तरह कमु नज़र नथो अचे, पाणी जो निकाल न पियो थिए, जंहिंजे करे फसल जेके बरसातुनि ऐं ॿोॾि में लखे एकड़ फसल ॿुॾी वाहुड़ आहे, क्लियर थी वियो घर आहे? माण्हुनि जा तबाह थी विया। पर हींअर त ॿीहर जेको फसल जी पोखाई थिए पई उहा बि सख़्तु मुतासिर पई थिए, रुॻो इन जे करे त पाणीअ जो निकाल न निज़ाम पियो साहब थिए। इहो वाहुड़ क्लियर थी वियो? जी बिल्कुलु, वाहुड़ जो आसपास क्लियर थी वियो आहे, काफ़ी जॻहियुनि ते पाणी क्लियर थी वियो आहे। पर जोही तव्हांखे ॿुधायां त जोही जो पोइते पियल इलाइक़ो जेको आहे उहो पाणी अञा ताईं उतां आहे। ऐं ख़ैरपुर नाथन शाह सॼे ज़िले में असांजो घणो मुतासिर जेको आहे उहो ख़ैरपुर नाथन शाह जो आहे। त ख़ैरपुर नाथन शाह जो जेको वॾो प्रॉब्लम आहे त उते पाणी जेको आहे शहर मां त पाणी निकिरी वियो आहे, पर आसपास जा जेके इलाइक़ा आहिनि उहे अञा तव्हां सम्झो त मुंहिंजे ख़्याल में 5-6 महीना त लॻंदा पाणी निकिरण में। बिल्कुलु काफ़ी महीना लॻी सघनि था, जेको सुस्त रफ़्तारी में असांखे कम ऑफिसरनि जो नज़र अचे थो। अच्छा, ही सुस्त रफ़्तारी ईअं त न आहे त माना जल्दी इलेक्शन कराइण जे लाइ हुकूमत चवंदी अगरि या इलेक्शन कमीशन चवंदो त हिते ही रीज़न ठाहे ॾींदा त हिते त सैलाब आहे, असां नथा कराए सघूं? बिल्कुलु ईअं ई थियो आहे त इलेक्शन कमीशन 2 दफ़ा जेको ऐलान कयो इलेक्शन कराइण जो, त 2 भेरा पहिरियां त जेके बरसातूं हुयूं त नए गाज वही आई त DC ऐं SSP दादू लिखी ॾिनो हो बोर्ड खां अॻु में ई त दादू ज़िलो जेको आहे मुतासिर आहे, इलेक्शन नथा कराए सघूं। पर हाणे त जेका बोर्ड आई त उन खां पोइ ॿीहर वरी लिखी ॾिनो हो इलेक्शन कमीशन खे, नथी सघंदो। ऐं हाणे ही जेका रिहेबिलिटेशन वारो कमु आहे, जेका बहाली वारो कमु आहे, पैसा वैसा मिलण शुरू थी चुका आहिनि? ॿुधूं था वॾे अंग में पैसा मिलनि था या सफ़ा हुते बि को कमु नथो थिए हाणे? ऐं इस्तां सर्वे थो थिए? बिल्कुलु, सर्वे जेको आहे उहो मुकमिल अञा इन करे न थी सघियो आहे। इहो जवाबु ॼाणाइनि था त पाणी इलाइक़नि में बीठो आहे। अञा जोही ऐं ख़ैरपुर नाथन शाह जी त सर्वे ई अञा मुकमिल न थी सघी आहे। मेहड़ सर्वे थी वई आहे, दादूअ जी सर्वे थी आहे, पर जोही तालको ऐं ख़ैरपुर नाथन शाह जो तालको जेको इंतिज़ामिया जवाज़ पई ॼाणाए त उते पाणी इलाइक़नि में बीठल आहे। इन जे करे मुकमिल अञा सर्वे दादू ज़िले जी न थी सघी आहे। त बहाली वारो कमु त अञा परे पियो आहे ऐं माण्हू रड़ी था कनि, शिकायतूं था कनि। कोन्हे कंहिंखे पुछण वारो, को DC के पुछण वारो, को इरिगेशन जे एक्सचेंज के पुछण वारो, को स्कार्प जे एक्सचेंज के पुछण वारो, ऑफिसरनि खे, सियासतदाननि खे को पुछण वारो कोन्हे? बिल्कुलु शिकायतूं कनि था मुतासिरीन, जॾहिं अचनि था मिनिस्टर या वॾा वज़ीर या वज़ीर आज़म अचे थो त शिकायतूं थियनि थियूं। दादू ज़िले में त वॾी दरगाहूं आहिनि, होॾे वञी को जमा थी कुझु नथा कनि, उते को करामत थी वञे? बिल्कुलु, जेके अलाह जी का करामत थिए मुतासिरीन ते, बाक़ी त ॿी का शइ वाह नज़र नथी अचे। छो त सरकार जे तरफ़ां जेके ऐलान पिया थियनि उन ऐलाननि ते अमल कोन पियो थिए। हिन वक़्तु ॾिसो सेवण जेको कट हुयो, जेको उते वॾो अफ़सोसनाक सान्यो पेश आयो, मुसाफ़िरनि जी सॼी वेन उन में ॿुॾी वई, उहे माण्हू ॿुॾी फोत थी विया। हेॾो वॾो अफ़सोसनाक का इंक्वायरी न थी, वो 5 माण्हू मुअत्तल हुया, वो रिस्टोर थी विया मुंहिंजे ख़्याल में। बिल्कुलु, ॾिसो न ऐलान थियनि पिया कार्रवाइनि जा, बाक़ी हिन वक़्त ताईं ॾिसो बदकिस्मती इहा आहे जो हेॾो वॾो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, पर उहो हिकिड़ो रोड त मुकमिल थियो, पर ॿिए रोड जो कमु अञा ताईं मुकमिल न थियो वियो आहे। महीनो थी वियो आहे। हेॾो माना त वरी ॿीहर सान्हे जो अफ़सोसनाक अलमे जो इंतज़ारु कयो पियो वञे, पर अमली तरह को कमु नज़र न पियो अचे। उहो साॻियो कट जेको रोड चवनि पिया हंगामी बुनियादनि ते ठाहियूं पिया, उहो अञा मुकमिल न थी सघियो आहे। एॾी बदकिस्मती आहे त मुतासिरीन जा जेके घर आहिनि उहे ड्रथल आहिनि, उन्हनि जा फसल ॿुॾल आहिनि, उहे उन्हनि जा अलाह तला सुड़ी आहिनि, उहे रोडनि ते आहिनि, उहे अदालतुनि में पहुची विया आहिनि, उहे शिकायतूं पिया कनि त असां सां बुखुनि में पाह थी विया आहियूं, फसल बि न पिया थियनि, त हींअर बदमनी जो मसइला पैदा थींदा, अनारकी जा मसइला पैदा थींदा, पर शिकायतुनि जो को अज़ालो नथो थिए। जेका मेन कट हुया ऐं जेका मेन रोडनि ते कट हुया, छा उहो फिल थी विया, आर्ज़ी तौर ते थिया आहिनि, बाक़ाइदा रोड ठही विया आहिनि? बिल्कुलु आर्ज़ी तौर थिया आहिनि, माना मुकमिल रोड पक्का उहे न ठही सघिया आहिनि। कच्ची मट्टी विझी बस पत्थर विझी हलो बाबा कमु कढो बस। बिल्कुलु फॉर्मेलिटीज़ तव्हां चई सघो था त फॉर्मेलिटीज़ पूरी कई पई वञे। उन्हनि ते जेके ख़र्च ऐं बिल जेके तव्हांखे ॿुधायूं त उहे किरोड़नि में, उहे माना त कट इहा CM साहब जे ज़िले जी हालत आहे। बिल्कुलु कट ॾियण जा पैसा पिया उगाड़ी थियनि, कट बंदि करण जा पैसा उगाड़ी पिया थियनि, ऐं रिंग बंदि जेके आहिनि मामूली क़िस्म जा जेके तयारु थिया, उन्हनि जा किरोड़े रुपया फंड जेके आहिनि उहे किरोड़े रुपया अदायगी बि थी वियूं आहिनि, पर मुतासिरीन जे बहाली जो कमु अञा मुकमिल न पियो थिए। मुतासिरीन जा सूर उहे ई आहिनि, मुतासिरीन जे लाइ अज़ाब अञा उहे ई आहिनि।
वॾी महिरबानी निज़ाम शेख। उहा ई अफ़सोसनाक सूरत हाल सॼे सूबे में, उहा ई अफ़सोसनाक सूरत हाल आहे ऐं ख़ासि तौर ते उन्हनि ज़िलनि में जिथे पाणी अञा बीठो आहे, जिथे को मुतहरिक कोन्हे, को ऑफिसर पुछण वारो कोन्हे, इरीगेशन जाम ख़ान शोरो साहब खे को पुछण वारो कोन्हे, पब्लिक हेल्थ जे मिनिस्टर नासिर शाह साहब खे पुछण वारो कोई कोन्हे। छा कयूंसि, इहा ई सूरत हाल आहे। कोशिशि कंदासीं असां इरीगेशन मिनिस्टर जाम ख़ान शोरो साहब सां तव्हांजो को पुछूंसि उन्हनि सां ऐं जाम ख़ान शोरो साहब खे राब्तो कयो ऐं फ़ोन हणो, ॾिसो फ़ोन खणे थो या नथो खणे। जाम ख़ान शोरो साहब सां राब्ते जी कोशिशि कयूंसि था। कॉल असां मिलाई आहे पर इंगेज वञे थो। अगेन ट्राई कयूंसि था त जाम ख़ान शोरो साहब असांखे अवेलेबल थी वञे। कीअं आपके मतलूबा नंबर से फिलहाल जवाब मौसूल नहीं हो रहा। बराए मेहरबानी थोड़ी देर बाद कॉल कीजिए। The number you've dialed is not responding at the moment. Please try later. The number you have dialed is not responding. at the moment. Not responding। उहा ई जाम ख़ान शोरो साहब इरीगेशन जो मिनिस्टर ऐं जिथे बि असां ॻाल्हि कयूंसि था त इरीगेशन डिपार्टमेंट इहो सॼी तबाही जो मेन ज़िम्मेवार आहे। पर जाम ख़ान शोरो साहब पंहिंजी जाइ ते आहे, पंहिंजो मिनिस्ट्री उते ई आहे। को वॾो ऑफिसर मुअतल न थियो, को वॾो एक्सियन मुअतल न थियो। एॾी वॾी वॾी शाखुनि में, नहरुनि में शिगाफ थिया, उन में घारा पिया, को पुछण वारो कोन्हे। अमलो किथे हुयो, उते पंपिंग छो नथी थिए, छो इरीगेशन जो अमलो ग़ाइबु हुयो, छा इहा सॼी तबाही जी ज़िम्मेवारी को वठण जे लाइ तयारु आहे। जाम ख़ान शोरो साहब त सफ़ा तयारु कोन्हे। तव्हांखे किथे स्क्रीन ते नज़र न ईंदो, तव्हांखे किथे को हंगामी सूरत हाल नज़र न ईंदी। इरीगेशन जो अमलो कंहिं हंगामी सूरत हाल में न आहे, नॉर्मल रूटीन वर्क बि नथो थिए ऐं पाणी पंहिंजी जाइ ते अहिड़नि ज़िलनि में बीठो आहे। उन जे लाइ का हंगामी सूरत हाल, का प्लैनिंग, का अहिड़ी शइ असांखे नज़र नथी अचे। भली सिंध असेंबली जे फ्लोर ते जाम ख़ान शोरो साहब जेको चवे, हिते अची जवाबु ॾियण जे लाइ जाम ख़ान शोरो साहब तयारु कोन्हे। असां कोशिशि कईसीं, को जवाबु न मिलियो। नॉट रिस्पॉन्डिंग बैल वञे पई, उहा उन खां पोइ नॉट रिस्पॉन्डिंग। त वाक़ई नॉट रिस्पॉन्डिंग आहे। सॼो सूबो पुछे थो, ग़रीब पुछनि था। जाम ख़ान शोरो साहब जवाबु ॾियण जे लाइ न ज़िम्मेवारी वठण जे लाइ तयारु आहिनि। पब्लिक हेल्थ ऐं इंजीनियरिंग असां कोशिशि कयूं था पब्लिक हेल्थ ऐं इंजीनियरिंग जे मिनिस्टर नासिर शाह साहब सां राब्तो थिए असांजो ऐं नासिर शाह साहब छा थो चए उन हवाले सां ॾिसूंसि था। मुमकिन नहीं, बराए मेहरबानी थोड़ी देर बाद कोशिश करें। यू फोन 4G लाया। नासिर शाह साहब जो नंबर राब्तो नथो थिए। अगेन कोशिशि कयूं था, ईअं शिकायत न थिए त असांखे ॿुधायो न वियो। असां पहिरें बि चयो हुयो ऐं असां चवंदा रहंदासीं त अचो जवाबु ॾियो। असां तव्हांजो मौक़िफ़ वठणु था चाहियूं। नासिर शाह साहब खे अगेन मिलायो। मौसम सारिफ, आपके मतलूबा नंबर से इस वक्त राब्ता मुमकिन नहीं, बराए मेहरबानी थोड़ी देर बाद कोशिश करें। यू फोन राब्तो मुमकिन कोन्हे, न जवाबु ॾींदा। मैसेज बि कयो हुयो त अचो जवाबु ॾियो, पर नासिर शाह साहब बि जवाबु ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। पब्लिक हेल्थ एॾो वॾो इम्पोर्टेंट महकमो हुयो जंहिंजी नाअहली ऐं सुस्ती काहिली ऑफिसरनि जी सूबे खे नुक़सानु पहुचायो, माण्हुनि खे नुक़सानु पहुचायो। लखे ई ग़रीब माण्हू दरबदर थी विया, पर को जवाबु ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। को वॾो अफ़सर मुअतल न थियो, कंहिंजी इंक्वायरी न थी, का शइ तव्हांखे नज़र न ईंदी। इहा ई सूरत हाल आहे ओवरऑल। ऐं सॼी सूबे में जेका मुतासिर डिस्ट्रिक्ट हुया, अॼु असां उन्हनि ते फोकस कयोसीं, जंहिंमें वज़ीर आला सिंध जो विज़िट बि हुयो ऐं ख़ासि तौर ते दादू, खंबर, शहदादकोट, खैरपुर, नौशेरो फिरोज़ असां फोकस कयासीं। तव्हांजे साम्हूं उन्हनि जी पोज़ीशन इहा हुई, जेका पोज़ीशन हुई तव्हांजे साम्हूं रखीसीं। अॼु जो प्रोग्राम असां हिते पुॼाणी ते पहुतो। पंहिंजी फीडबैक पॉइंट ऑफ ऑर्डर जे हवाले सां ज़रूरु ॾिजो। तव्हां पंहिंजा मसइला ॿुधायो, पॉइंट ऑफ ऑर्डर में असां उथारींदासीं। ख़ुदा हाफ़िज़।